जगाण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाण वारा सिंधी आदीअ में जोत जगाण वारा सिंधी। Thank you, Asha ji. First of all, I think आप सबको आज क्योंकि प्रकाश पर्व है, गुरु पर्व है, तो उसकी बधाइयाँ आप सब लोग को देना चाहूँगा. I think it's a coincidence that this program is happening, or maybe it was meant to be so. But I'm very happy to be here, of course, in Dubai, with the very prominent Sindhi community, the prominent Sindhi Indian community especially. I keep meeting many of you and I keep hearing about the achievements of the Sindhi community from the community. I've been part of several programs of the community, and I always say that the kind of achievements that the Sindhi community has here in Dubai, maybe the number might not be that big, but the mark that the community has made is very, very remarkable. And as the Indian Consul General, I feel really, really privileged to be part of these kind of events. इन जे करे दुबई वारा सुठा माण्हू तव्हां कॾहिं बि एतिरा वॾा माण्हू न ठहिजो कि तव्हांखे खिलण ऐं ताड़ियूं वॼाइण जे लाइ माण्हू रखण जी ज़रूरत पए. इहो कमु हिकु दफ़े पाण ई कंदा रहिजो त ॾाढो सुठो लॻंदो. बढ़िया लॻंदो. कमलेश वॉशिंग पाउडर ऐं उल्हासनगर वारा छा कंदा आहिनि, कॉपी कंदा आहिनि. त हुननि छा कयो, नालो कमलेश वॉशिंग पाउडर रखियो ऐं हुननि टैगलाइन खणी वरितो सर्फ एक्सेल जी. त हुननि एडवर्टाइज हेड़ी ठाही, ऐसे दाग वैसे दाग कैसे भी दाग हो, कमलेश है ना, मां तुंहिंजे पीउ नौकर आहियां. थैंक यू गाइस, दैट वाज माय टाइम. यू गाइस एन अमेजिंग ऑडियंस. थैंक यू. छंड जो हणंदा आहियूं, छा थींदी आहे हटड़ी. सवाल जो जवाब दो, सोचे समझी जवाब दो. सवाल जो जवाब दो, सोचे समझी जवाब दो. मां सत मुफी ॾिराणी मां रोट की
हसंदा ही ॿार। ॿारनि जो कोई ॾोह न आहे, हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे। सिख्या किथां खां ईंदी आहे, शुरू त घर मां थींदी आहे। सिख्या किथां खां ईंदी आहे, शुरू त घर मां थींदी आहे। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, शान सिंधियत जा मिटिजी वेंदा। सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, शान सिंधियत जा मिटिजी वेंदा। बंदि थी वेंदा द्वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। शान मान ॾिण वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। शान मान ॾिण वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा। सभ्यता संस्कार असांजा, सभ्यता संस्कार असांजा। ही ॾिसो, कंपनी मूंखे ही नओं फ़ोन ॾिनो आहे। सभिनी वॾे ऑफिसरनि खे ॾिनो अथनि। हा, फ़ोन त ॾाढो महांगो आहे। हा, ॾिसो हिन सां ही वॉच बि आहे। अरे, ये त स्मार्ट वॉच आहे न? हा, इट्स कूल न? हिन सां त मां कॉल्स बि करे सघां थो। कूल त आहे, पर इहा टेक्नोलॉजी जो कमाल त हाणे तूं गुलाम थी ऐं पंहिंजी कंपनीअ जो। गुलाम? फ़ोन ऐं वॉच मतलब कीअं? हाणे तूं चई नथो सघीं, बहाना नथो बणाए सघीं त मूंखे ईमेल कान मिली, मां कान ॾिठमि। 24 कलाक जी गुलामी हाणे। अरे अरे वाह, प्रो फोन। वॉच भी? हाँ। फोटो काढो। कढा तो। अरे स्माइल तो कर। ही ॾिसो, हिन जी कैमरा त ॾाढी सुठी आहे। बेबू, तूं एतिरो हैंडसम आहीं कोन जेतिरो हिन में तो लॻी। दादू, अरे वाह, नओं फोन। मुंहिंजो बि त फोटो कढ न। हा 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 हा, कढाए कढाए। कहिड़े बि फोन सां फोटो कढूं लॻंदी त ओड़ी ई न। कैमरा जो फ़र्क़ु हूंदो आहे। बराबरि आहे। हिन में तुंहिंजे चेहरे जा 4 गुंज गायब, सॼी ज़िंदगी भर जी कमाई गुम। पर यंग त लॻे थो न माण्हू। अरे ललिता पंवार जवान हुजे या ॿुढी, रहंदी त ललिता पंवार ई न। बुणबुण वरी शुरू कयव? पप्पा, हाणे झूने फोन जो छा कंदा? कम जी ॻाल्हि कर न। मां सोचियां थो त इहो फोन तव्हां मूंखे ॾियो। मां ट्यूशन ते अकेलो वेंदो आहियां न, त तॾहिं तव्हां मूंखे फोन तां कॉल करे सघो था। चिंता न करियो। वाह वाह, केतिरो न ख्याल आहे तोखे असांजी ओन जो। ॻाल्हि त सच थो चए न। ओन त थींदी आहे न, जेसि ताईं वापसि नथो अचे। अरे हिनखे तो फोन ते रांदि करणी आहे।
मोबाइल सिर्फ़ रांदि करण लाइ खपे। न मां दोस्तनि सां बि त ॻाल्हाईंदुसि। अच्छा, त तुंहिंजे दोस्तनि वटि बि फ़ोन आहे? हा आहे। चङो, ट्राई करे था ॾिसूं। हिकु हफ़्ते लाइ इहो फ़ोन तो वटि। ऐं जे पढ़ाई मां ध्यानु वियो त फ़ोन ज़ब्त। हाणे हलो मानी खाओ सभई, मानी तयार आहे। थैंक यू। हेलो मुन्ना हाँ मां तोखे पंहिंजे फ़ोन तां कॉल पियो कयां। हाँ लेटेस्ट सीरीज़ आहे। पप्पा खे त प्रो फ़ोन आहे ऐं स्मार्ट वॉच बि। तूं वटि त चाइना जो मोबाइल आहे न? हाँ हाणे भला स्कूल जे बारे में ॿुधाए। अच्छा हाँ रोज़ी मिस त ॾाढो होमवर्क पई ॾे। न मां त होमवर्क कंप्लीट न कयो आहे। अच्छा बेबू तोखे पनीर जी भाॼी वणंदी आहे न? खा गरम ते। ठीकु आहे। फ़ोन हथ में आयो आहे त बुख किथां लॻंदी? अच्छा विजू खे बि त फ़ोन आहे न? कॉन्फ्रेंस था कयूं। ओ कॉन्फ्रेंस वारा अची मानी खाधो खाईंदे वक़्तु फ़ोन यूज़ करण बैड मैनर्स आहिनि। परण तो चए डूंगे खे हल रे टिटूंगा। छा? परण तो चए डूंगे खे हल रे टिटूंगा। हाणे त तव्हां वटि बि स्मार्ट वॉच आहे न? हाणे जेम्स बॉन्ड वांगुरु फ़ोन ते ॻाल्हाइजो ऐं चइजो I'm having my dinner. I'll call you later. बेबू मानी त खा। त विजू ऐं मुन्ना इहो मुंहिंजो नओं फ़ोन आहे, बिल्कुलु नओं। तव्हां मानी खाओ। हिन बॉस जो कॉन्फ्रेंस कॉल त अञा हले पियो। छा त फोकस आहे। तव्हां खाओ। पर मानी थधी थी वेंदसि न? इहो आहे मोबाइल जो पहिरियों असर। माण्हू हिते हूंदे बि कान हूंदो आहे। तव्हां खाओ। ओके बाय गाइस। सुभाणे वरी ॻाल्हाईंदुसि। सेम प्लेस सेम टाइम। बाय बाय। अरे सभी किथे आहिनि? दादू सभिनी मानी खाधी बि? हा हाणे तूं बि खा। पर ही त थधी आहे। ममा इहो ई अथई, हाणे खा। ममा ओ बॉस जो कॉल खत्म थियो? इहा भाॼी त थधी आहे। इहे ई अथई, केरु गरम कंदो हाणे? इहो ई खा। मूंखे न खपे। चङो काई ॻाल्हि न आहे। राति जो सुम्हण महिल रोज़ वांगुरु हेड वारो खीर पीजे। तव्हां नाराज़ आहियो? न, ही पहिरियों सबक़ु आहे डिसिप्लिन जो। हर शइ जो हिकिड़ो वक़्तु थींदो आहे। हा सुबुह जो उथण जो वक़्तु, नेरनि करण जो वक़्तु, स्कूल वञण जो वक़्तु, वापसि अचण जो वक़्तु, होमवर्क करण जो वक़्तु, खाधो खाइण जो वक़्तु, दोस्तनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण जो वक़्तु। हर शइ जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे। पर मां त फ़ोन ते हुअसि न। फ़ोन ते ॻाल्हाइण जो को वक़्तु थोरी न थींदो आहे। पप्पा बि त फ़ोन ते हूंदो आहे न। ॻाल्हि त ठीकु आहे। तंहिं करे त तुंहिंजो पप्पा
डिनर पंहिंजे रूम में कंदो आहे छो जो हुनखे फ़ोन ते ॻाल्हाइणो हूंदो आहे। तूं त शिकायत कंदो आहीं न कि पापा मूंखां नथो ॻाल्हाए छो त हू फ़ोन ते पंहिंजो कमु कंदो आहे, न कि पंहिंजे दोस्तनि खे शो ऑफ करण लाइ फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजा क्लाइंट्स आहिनि USA ऐं लंडन में। तव्हांजे वॉच में हींअर घणो टाइम थियो आहे? 9 लॻा आहिनि। हा, त हिन वॉच खे तव्हां उल्टो कयो। छा टाइम आहे हुन में? 3:30 वॻे। हा, हींअर लंडन में आफ्टरनून जा 3:30 लॻा आहिनि। अरे हिते रात ऐं हुते आफ्टरनून। हा, हिन खे चइबो आहे डिफरेंट टाइम ज़ोन्स। ओ चङो हाणे गुड नाइट। गुड नाइट। पप्पा, तव्हांखे ख़बर आहे त बेबू राति जो घणे वॻे सुम्हियो? ख़बर आहे 2 बजे। तव्हां हुनखे मोबाइल ते रांदि करण लाइ मना छो न कई? जेसि ताईं माण्हू ग़लती न कंदो हिन खे ख़बर कीअं पवंदी त हू ग़लति हो। जे पहिरीं ग़लती वॾी आहे त अॻिते छा थींदो? निंड पई अचे अलाए छो। मुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? फर्स्ट क्लास। तू त बिल्कुलु फिट ऐं फाइन आहीं। तोखे त रुगो मोबी फ्लू थियो आहे। मोबी फ्लू? मूंखे ख़बर हुई मूंखे फ्लू आहे। हा हा, जेको केरु मोबाइल सां सुम्हंदो आहे हुनखे मोबी फ्लू ई थींदो आहे न। पर मां त हा, राति जो 2 बजे ताईं तुंहिंजो गेमिंग सेशन पे हलियो। हाणे नेरनि जो त टाइम आहे कोन। तुंहिंजो दॿो तुंहिंजे बैग में पैक्ड आहे। वो खाधो सुठी तरह सां खाइजांइ त तुंहिंजो मोबी फ्लू ठीकु थी वेंदो। ओ, मोबाइल ते रखी वञ। हा, मां त भुल में रखियो हो बैग में। हा, ख़बर आहे। कल्ह राति जो हिन मानी बराबरि कान खाधी, सॼो वक़्तु मोबाइल ते हो। मूं चयो तव्हांखे कि तव्हां फिकर न करो, ही पाणे ई मोबाइल छॾे वेंदो। इन्ही ॻाल्हि जो डपु हो मूंखे। सभु ॿार उहो ई कंदा आहिनि जेको हू पंहिंजे माइटनि खे कंदे ॾिसंदा आहिनि। अरे मुंहिंजो त कमु आहे, हू त ॿार आहे, मां हुन खां मोबाइल वापसि थो वठां। न, का बि ज़रूरत कान्हे, हू पाणे ई मोबाइल छॾे वेंदो। इम्पॉसिबल। पुट, जीअं मच्छीअ खे तरण जे लाइ सेखारण जी ज़रूरत न पवंदी आहे, उअं ई पीउ खे पीउ बणिजण जी सिख्या ॾियण जी ज़रूरत कान पवंदी आहे। तूं हल, हाणे मां पाणे ॾिसंदसि। ठीकु आहे, चङो, मां हलां थो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हा, चओ बेबू। अच्छा, ट्यूशन ख़त्म थियो? सोसाइटी में अची वियो आहीं? हा, भली दोस्तनि सां रांदि करे अचु। बैट बॉल त खणी वञ न। छा ज़रूरत कान्हे? ठीकु आहे, कलाक में अची वञ। हा, चङो।
पप्पा मम्मी जो बुखार हाणे लथो आहे पर अञा कमज़ोरी अथसि। असांजे घर में अॼुकल्ह फ्लू पियो हले। बेबूअ खे मोबी फ्लू आहे त ॾाॾीअ खे वायरल फ्लू। छा त कनेक्शन आहे, तंद बिना तार। चार्जिंग ही कान्हे, चार्जिंग खत्म थी वञे जल्दी। अरे वाह, तू रांदि बि करे आई पर पघर न निकितो अथई। रांदि वर्चुअली करे आयो आहे। तोखे त एस्ट्रोनॉट थियणो आहे न, वर्चुअली त कान थी सघंदे न। रॉकेट में वेहणो पवंदो, चंड ते हलणो पवंदो। ये सभु हाणे तूं वर्चुअली कर। दादी किथे आहे? दादी रूम में। छो? मां पंहिंजे ॻाल्हाइण में रहियो हुयसि ऐं बिज़ी बि हुयसि त ध्यानु कोन पियो ऐं दादीअ खे बाय बाय बि कान चयो। दादी बीमार आहे। के मूंखे ॿुधायो ई कान्हे। हाणे साॻे घर में रहंदे तोखे ॿुधाइणो पवंदो। तुंहिंजो सॼो ध्यानु त हिन मोबाइल में ॻाल्हाइण में हो। घर में छा पियो थिए तोखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे। ही मोबाइल न मूंखे सुम्हण तोड़े न पढ़ण तोड़े। असीं दोस्त कॾहिं बि विढ़ंदा कान आहियूं, पर अॼु हिन मोबाइल जे करे असीं किटी कईसीं। दादू, मां रात जो तव्हांखे न वरी बाकी पाती न वरी गुड नाइट चओ। दादी बीमार हुई ऐं मूंखे ख़बर ई कोन। मूंखे ही मोबाइल न खपे। छो? मोबाइल छा कयो? मूं चयो न तोखे कि ॾोह हिन मोबाइल जो न आहे, डिसिप्लिन जो आहे। ही अॼुकल्ह जा गैजेट्स असांजी सहूलियत जे लाइ ठहिया आहिनि, हिक ॿिए खे वेझो करण लाइ, न कि परे करण लाइ। त पोइ छा सिखे? डिसिप्लिन। मम्मी खे दवा ॾियण जो टाइम थी वियो आहे। मां ॾींदुसि दवा दादीअ खे। दादी दादी। अरे तूं वरी छो थी आई आहीं? मूंखे सभिनीनि सां गॾु वेहणो हो न। फत फत बिना तुंहिंजी बि सरई नथी। हाणे वरी पंहिंजी बुणबुण शुरू न करियो। बेबू, आई एम बैक। प्यारा साथियो, मुंहिंजा दर्शको, तव्हां असांजी हिन वेब सीरीज़ संस्कार असांजा 6 एपिसोड तव्हां ॾिठा। अॼु हुन जो आख़िरी एपिसोड बि तव्हां ॾिठो। को बि एपिसोड, को बि नाटक, ड्रामा पूरो कान थींदो आहे जेसि ताईं मुंहिंजा कलाकार तव्हां सां मिलंदा कान्हनि। सो असीं तव्हांखे मिलाईंदासीं हिननि कलाकारनि सां जिन खे सचुपच त एतिरो को आज़मूदो बि कान हो अॻु में, पर उन्हनि महिनत कई ऐं दिलि सां कई। इन जे करे असां पंहिंजे हिन पूरे वेब सीरीज़ खे सही नमूने में, सुठे नमूने में करण में कामयाबु थिया आहियूं। ऐं हा, उन में वॾो साथ सहकार हिदायतकार जो त थींदो ई आहे न। सो प्रकाश वासवाणीअ तमामु सुहिणे नमूने ही सॼो प्रोजेक्ट पूरो कयो ऐं उन जे लाइ हुनखे ख़ूब मुबारकूं हुजनि। जगदीश लालवाणीअ हिन जो म्यूज़िक ॾिनो, जंहिंसां केतिरो न भराव थियो आहे त असीं हाणे पहिरीं मिलंदासीं पंहिंजनि सभिनी कलाकारनि सां ऐं ॿुधंदासीं हुननि जो अहवालु। जुगल आसवानी, चार्टर्ड अकाउंटेंट बाय प्रोफेशन, एक्टर बाय एक्सीडेंट। जॾहिं मूंखे ख़बर पई त असांजी आशा जान जी हिकु सिंधीअ में वेब सीरीज़ जी प्लानिंग करे रही आहे त ॿुधी करे हिकु त एक्साइटमेंट हो। ॿिनि कारणनि सां। हिकिड़ो त सिंधीअ में वेब सीरीज़ हिन प्रोफेशनल तरीक़े सां विद प्रोफेशनल डायरेक्टर ऐं प्रोफेशनल सेटअप सां
पहिरियों वार पे ठही। ॿियो त असां जहिड़नि खे जिन्हनि जो एक्टिंग सां जो परे परे ताईं को वास्तो न हो, हुननि खे हिन में कमु करण जो मौक़ो बि थो मिलियो। त एक्साइटमेंट बि हुई ऐं ॾाढी असांजी फैमिली फ्रेंड्स सभिनी जी तरफ़ां ॾाढी इंकरेजमेंट मिली कि तमामु ई सुठो मौक़ो आहे सिंधियत सां जुड़ण जो, ऐं असांखे असांजी तरफ़ां सां ही कॉन्ट्रीब्यूशन हो त असां हिन में पंहिंजो योगदान ॾियूं ऐं सहयोग ॾियूं आशा चांद जी खे सिंधियत खे अॻियां वधाइण जे लाइ। हेलो एवरीवन, मुंहिंजो नालो गिरीश रानन। हिन सीरियल में बेबू मुंहिंजो पुटु हो। जॾहिं असीं हिन सीरियल खे शूट कयो, पहिरीं सभिनी खां वॾी ॻाल्हि हुई कि हीअ वेब सीरीज़ हुई, मतिलबु असांजे लाइ हिकिड़ो कंफर्टेबल एस्पेक्ट हो। जॾहिं असांजी शूटिंग हूंदी हुई, भले उहो सैटरडे हुजे या संडे, सुबुह जो उथी करे असीं हमेशह तयारु थी करे वेंदा हुआसीं ऐं घर में चई वेंदा हुआसीं मां शूटिंग ते थो वञा। हीअ वर्ड जेको शूटिंग आहे उहो असांजे लाइफ में एॾो स्पेशल थियो कि डिसोसिएट थिए ई नथो। अॼु जॾहिं मां सुबुह जो उथां थो ऐं जॾहिं वीकेंड हूंदो आहे त घर वारा पुछंदा आहिनि कि तूं छा अॼु कंदे। असीं जस्ट चइण वेंदा आहियूं कि मां शूटिंग ते थो वञा, पर शूटिंग त आहे न। त हीअ जेका ॾींहुं असीं गुज़ारियो आहे असांजे टीम सां, असीं सभु किरदारनि सां, हू इलाही मिस थो थिए। ऐं हीअ हिकिड़ी ॻाल्हि हुई जेको मां तव्हांखे चवणु चाहियो थे कि जे तव्हांखे कॾहिं अपॉर्चुनिटी मिले शूटिंग करण जी या कहिड़े बि एस्पेक्ट में कंट्रीब्यूट करण जी, हू हमेशह फ़ाइदे में ईंदो ऐं तव्हांखे हुनजो यूज़ करणु खपे। थैंक यू। मां हेमा ज्ञानानी घणनि ई सालनि खां स्टेज ते कमु कयो बि आहे, पर हीअ एक्सपीरियंस ॾाढो निरालो हो। पहिरीं ॻाल्हि त डायरेक्टर वॉज अ चिल्ड आउट मैन, ऐं कहिड़ो बि टेक ॾे ओके, असां पाण खे ॾाढा क़ाबिल आर्टिस्ट सम्झणु लॻासीं, बिकॉज कॾहिं ग़लती कढंदो ई कान हो। ऐं ॿी ॻाल्हि, लंबा डायलॉग्स यादि कान करणा आहिनि, उहा त ॾाढी ब्लेसिंग हुई। ऐं लाइफ एॾी सवली थी वई शूटिंग जे दरमियान जो असांखे खिलंदे खिलंदे 8 एपिसोड शूट कराए छॾियईं। दैट वॉज अ बिग सरप्राइज़। ऐं ॿी ॻाल्हि, एॾो एटमॉस्फेयर फ्रेंडली हो, प्रोड्यूसर डायरेक्टर एतिरा कूल, असांखे ख़ाली हिमथाइनि पिया त या यूर डूइंग राइट, यूर डूइंग राइट। त असांखे उहो लॻो ई कान त असां कैमरा फेस पिया करियूं या असांजी शूटिंग पई थिए या असांखे कॉन्शियस रहणो आहे। असां सभु नेचुरल हुआसीं ऐं तव्हां ॾिसो पिया असांखे जीअं आहियूं तीअं ई आहियूं। थैंक यू। हाय, मां प्रीशा मटाई। हिन सीरियल में मां बब्बू जी माउ जो रोल कयो आहे। ऐं एक्सपीरियंस इहो हुयो कि पहिरें दफ़ो मां कैमरा ॾाढो ईज़िली फेस न करे सघंदी आहियां, त मुंहिंजे लाइ डायलॉग्स नरेट करणु एंड डिलीवर करणु ॾाढो डिफ़िकल्ट हुयो। बट असांजो डायरेक्टर एकदमि हुन लाइ कुझु बि चवणु ॾाढा घटि वर्ड्स आहिनि, त हुननि असांजी लाइफ एकदमि ईज़ी करे छॾी हुई। मतिलबु डायलॉग्स चईंदा जीअं तव्हां कंफर्टेबल आहियो तव्हां उअं ॿुधायो, कोई रटल डायलॉग्स असां न कया हुया। एंड ही वेब सीरीज़ मुंहिंजे लाइ ॾाढो ई ख़ासि आहे बिकॉज़ हिन में मुंहिंजे पुटु वेदांत जंहिं बेबू जो रोल कयो आहे, हू मुंहिंजो पुटु आहे। एंड हुन मूंखे ॾाढो प्राउड कयो आहे, सॼे नॉट ओनली इंडिया बट पाकिस्तान, ऑल ओवर द वर्ल्ड मां जेका प्रेज़िस हुन लाइ आया ऐं हुन जे करे मां ॾाढो कुझु सिखियमि। मूंखे थदड़ी जे बारे में वधीक स्टोरीज़ जे बारे में न, मतिलबु जेका बि असां एपिसोड्स कया मूंखे उनजी स्टोरीज़ न ख़बर हुयूं। त हीअ जेको ॿारनि जे लाइ असां इहो सीरियल कयो आहे, हीअ सिर्फ़ु ॿारनि लाइ कोन्हे, पहिरें हुननि जे पेरेंट्स लाइ आहे। असां पेरेंट्स खे ई न ख़बर हुई कि हीअ असां छो फेस्टिवल सेलिब्रेट कंदा आहियूं। एतिरे क़दुरु त मुंहिंजे मॉम खे बि न ख़बर आहे कि थदड़ी जी स्टोरी, गोगरे जी स्टोरी छा आहे। त असां प्रोड्यूसर डायरेक्टर खे थैंक यू चवंदासीं कि असांखे मौक़ो ॾिनो ऐं प्लस असांखे सेखारियो कि असांखे हिन जेका असां त्योहार मल्हायूं था छो था मल्हायूं, कीअं था मल्हायूं। त मां चाहींदमि कि तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे हीअ सभु सेखारियो ऐं उन्हनि खे
जीअं हू बि पंहिंजे ॿारनि खे अॻियां ॿुधाए सघंदा. थैंक यू. मुंहिंजो नालो वेदांत मटाई आहे. मां 9 years old आहियां. ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो. तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾींदा न? सिंधीअ में खपे. सिंधीअ में पुछां थो न, मूंखे सिंधीअ में खपे जवाबु. मां बेबू आहियां न. See you soon. Thank you very much, international viewers, Indian viewers and viewers across the world. तव्हां संस्कार असांजा हिन वेब सीरीज़, फर्स्ट वेब सीरीज़ जो ॿारनि लाइ आहे, उनखे एतिरो प्यार, दुलार ऐं पसंदि कयो. थैंक यू वेरी मच. मां प्रकाश वासवानी आहियां, संस्कार असांजा जो राइटर एंड डायरेक्टर. ही वेब सीरीज़ ॿारनि लाइ ज़रूरु आहे, पर सिखिया वॾनि लाइ. हाणे कंप्लेन करे 60-70 साल थी विया कि सिंधियत जो छा कयो, कीअं सिंधियत खे अॻियां वधायूं. सिंधी संगत, आशा चंद पंजाबी ही करे रहिया आहे, पर वेब सीरीज़ अॼु जे सोशल मीडिया लाइ ज़रूरी हो. ऐं हिकु अहिड़ी वेब सीरीज़ जंहिंमें वे फॉरवर्ड हो, नो कंप्लेन, कि असां सिंधी कीअं ॻाल्हायूं, सवली सिंधी, ताकि यंगस्टर्स, ॿार सम्झी सघनि ऐं उन्हनि में आखाणियूं ऐं सोशल मैसेज कीअं असीं विझी करे हिकु मुकम्मल सिंधियत ऐं कल्चर खे अॻियां वधायूं. ही सीज़न 1 हो ऐं आशा थो कयां कि सिंधी संगत सीज़न 2 संस्कार असांजा तव्हां ॾिसी सघंदा. ऐं ही सीरियल 6 एपिसोड तव्हां फेसबुक ऐं यूट्यूब ते जॾहिं चाहियो तॾहिं ॾिसी सघो था. इट इज़ ऑलरेडी अपलोडेड देयर. वंस अगेन थैंक यू वेरी मच एंड सी यू सून. संस्कार असांजा rocks. See you soon in season 2. Ha 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 ha. La 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 la. Ha 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 ha. La 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 la. Budo मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो. हो बुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो. छा आहे गोगड़ो, छो कंदा आहियूं थदड़ी, चंड छो हणंदा आहियूं, छा थींदी आहे हटड़ी. सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो. सवाल जो जवाब ॾियो, सोचे सम्झी जवाब ॾियो. मां सत पुफी ॾेराणी मरोट, केर आहिनि ही सभई. मां सत पुफी ॾेराणी मरोट, केर आहिनि ही सभई. रिश्ता नाता ॾिण ऐं वार, सम्झी कीअं सघंदा ही ॿार, सम्झी कीअं सघंदा ही ॿार. ॿारनि जो कोई ॾोह न आहे, हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे. सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटजी वेंदा. सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा, निशान सिंधियत जा मिटजी वेंदा. बंदि थी वेंदा द्वार असांजा, सभ्यता ऐं संस्कार असांजा. सभ्यता ऐं संस्कार असांजा, शान मान ॾिण वार असांजा. सभ्यता ऐं संस्कार असांजा, सभ्यता संस्कार असांजा, सभ्यता संस्कार असांजा. बुधो 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 बुधो